नाज़रीन, सॼी दुनिया में पोरियतुनि जो आलमी ॾिहाड़ो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे, पर सिंध जा पोरियत अॼु पंहिंजे बचनि जो पेट गुज़रण लाइ पोरियूं करण ते मजबूर आहिनि। घटि उजरत सबबि संदन गुज़र सफ़र सख़्त मुश्किल थी वियो आहे। उन हवाले सां ॾिसूं था एहसान अली मस्तोई जी हीअ रिपोर्ट। जीअं त नाज़रीन, अॼु पूरी दुनिया जीअं पाकिस्तान में बि मज़दूरनि जो जेको आलमी ॾींहुं आहे उहो मल्हायो पियो वञे ऐं असां बि अॼोके मज़दूरनि जे आलमी ॾींहं ते मुबारकपुर ऐं भरपासे में मुख़्तलिफ़ मज़दूरी ॾियारीदार तबिके सां ॻाल्हाईंदासीं त हुननि जो मज़दूरी आलमी ॾिहाड़े जे हवाले सां छा चवणु आहे ऐं उन जा जेके उजरत आहे उहा उन्हनि खे केतिरी मिले थी उन हवाले सां उन्हनि सां ॻाल्हायूं था त उहे छा था चवनि। असां मज़दूरी को मोकल न कया छो त महांग आहे, मथो ईद मथे अचे थी। ग़रीब माण्हू आहियूं, मज़दूरी आहे कोन, महांग हुजे त बीठो आहे। ग़रीब माण्हू आलमी ॾींहुं मल्हाइण जी जदोजहद करे या मज़दूरी करे। साईं, अॼु मज़दूरनि जो आलमी ॾींहुं हिते कमु कयूं था, असां मजबूरी में वेठा आहियूं। हर कोई छुट्टी आहे, पंहिंजे बच्चनि सां घर में ख़ुशख़ुशाला वेठो। असांजो बि दिलि चए थो जो असां बि घर में छुट्टी करे वेही रहूं, पर असांजा हालात अहिड़ा गुज़रनि था, ॾुखिया हालात गुज़रनि था जो असांखे ख़बर आहे। घर वञूं था त ॿारनि जो इहे पिटको आहे, किरो था जो बाबा कीअं कयो तव्हां। हिते दुकान ते अचूं था त रुपियो बि रोज़ी नथो थिए, धंधो नथो थिए। वेही 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 ईअं उथी वञूं था घर। अॼु मिड़ई अलाह जे महिरबानी सां कमु तोरो आयो आहे, इहो कयूं था। महांगाई जो दौरु आहे, इमरान ख़ान जो अहिड़ो दौरु आहे जो असां पुॼी ई नथा सघूं। ज़िंदगी पंहिंजो लोड़ियूं बि न, असांजो कुझु न थींदो। बसि बराए महिरबानी जेको थी सघे तव्हां बाबा असांजो मदद कयो। छुट्टी कोन्हे कई, हर मज़दूर छुट्टी कयूं था। असां ग़रीब माण्हू वञूं काॾे। 300 रुपया 400 रुपया कमाई आहे, पूरा त कोन थिए थी। महांगाई ॾिसे वधी वई आहे। इहा तव्हांजा हुकूमत खे महांगाई घटि कजे। न, मज़दूरियुनि जो आलमी ॾींहुं आहे, सरकारी सतह ते मोकल आहे, तव्हां मोकल न कयो। मोकल काॾों कयूं, असांखे पेट ई नथो पले त पे मोकल कयूं काॾों। अच्छा, हाल आहे इहा, असां मज़दूर माण्हू काॾे वञूं। घर वेही नथा सघूं जो एॾी महांगाई वधी वई आहे, जे पेट पाले बि नथा सघूं। जेको आहे त अमीर उन्हनि जो ॾींहुं आहे मोकल जो, असां 400 रुपया मज़दूरी करे इहो सूरनि जो पेट पालियूं था। कैमरामैन ज़फरुल्लाह मस्तोई सां गॾु एहसान मस्तोई, मेहरान।